अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, चूंडुनि खां पोइ नयूं असेंबली वजूद में अची चुकियूं आहिनि ऐं सूबनि में नयूं हुकूमतूं जुड़ी चुकियूं आहिनि। अहिड़ी तरह सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत ठही चुकी आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत ठहण खां पोइ मुख़्तलिफ़ पार्टियुनि जो कहिड़ो किरदारु रहंदो, उन में असां ॻाल्हाईंदासीं मुतहिदा क़ौमी मूवमेंट जे किरदार ते। त मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो सिंध में कहिड़ो रोल रहंदो, इन ते ॻाल्हाइण लाइ असां सां स्टूडियो में महिमान मौजूद आहिनि मुतहिदा क़ौमी मूवमेंट जी MP हीर सोहो साहिबा। वरी महिरबानी हीर, तव्हां प्रोग्राम में आया। हीर, नयूं असेंबलियूं ठही चुकियूं आहिनि, नई हुकूमत अची चुकी आहे, मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो कहिड़ो किरदारु हूंदो इन नई हुकूमत में? बिस्मिल्लाहिर्रहमानी, यकीनन मुतहिदा क़ौमी मूवमेंट सिंध जी 2 नंबर पार्टी आहे ऐं हुनजो हिकिड़ो पॉज़िटिव स्ट्रॉन्ग रोल रहियो आहे। ऐं हिन वक़्तु मुतहिदा क़ौमी मूवमेंट जी क़यादत फ़ैसिलो कयो त असां अपोज़िशन में वेहंदासीं। त बिल्कुलु पहिरीं बि असां गवर्नमेंट में रही बि जेके बि सिंध जा अहम इशूज़ रहिया उन ते हमेशह हिकिड़ो पार्टी जो स्टैंड रहियो आहे ऐं स्ट्रॉन्ग स्टैंड रहियो आहे। ऐं हिन वक़्तु बि असांजी कोशिशि हूंदी त जेके बि सिंध जा अहम इशूज़ आहिनि उन ते पॉज़िटिव पंहिंजो रोल अदा करियूं ऐं हुकूमत पीपल्स पार्टी खे भरपूर मौक़ो ॾींदासीं त हू पंहिंजे आवाम जी ख़िदमत करे। जेको बि सिंध जी मुफ़ाद जी बहितरी जे लाइ कमु हूंदो उन ते वेलकम कंदासीं, उन साथ ॾींदासीं। पर जिते असां महसूसु कंदासीं त बाबा हीअ सिंध जे आवाम जे मुफ़ाद जे ख़िलाफ़ु आहे, सिंध जे आवाम जी बहितरी जो लाइ शयूं आहिनि, उन ते भरपूर आवाज़ उथारींदासीं। अच्छा हीर, अपोज़िशन में वेहण जो फ़ैसिलो छो कयो? जॾहिं त 5 साल तव्हां गुज़िरियल हुकूमत जा इतिहादी रहिया आहे, मफ़ाहम जे नाले ते तव्हां 5 साल पूरा कया आहिनि, हाणे तव्हां अपोज़िशन में वेहण जो फ़ैसिलो छो कयो? उनजा बि सभिनि खोड़ सारा मेन रीज़न्स रहिया। सभ खां वॾो जेको रीज़न रहियो उहो बलदियाती निज़ाम जे हवाले सां रहियो। पार्टी जो हमेशह हिकिड़ो स्टैंड रहियो आहे त बलदियाती निज़ाम जूं इलेक्शनूं थियणु खपनि। पार्टी सम्झे थी त जमहूरियत जो सभ खां वधीक जेकी नर्सरी आहे उहा लोकल गवर्नमेंट आहे। अगरि तव्हां उहा नर्सरी नथा कयो त उनजी का अहमियत कोन्हे। हिन हवाले सां पीपल्स पार्टी सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, 2-3 दफ़ा शयूं थियूं, हिन बेस ते अपोज़िशन में वियासीं, वरी वापसि आयासीं। त हिन सां गॾोगॾु जेका सूरत हाल लॉ एंड ऑर्डर सिचुएशन रही कराची में ख़ासि तौर ते जेका टारगेट किलिंग रही माण्हुनि जो, उन हवाले सां बि पार्टी हमेशह उन ते हुकूमत सां रही ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं, पर असांखे उहो सपोर्ट उहे शयूं न मिलियूं जिन करे टारगेट किलिंग त रही न, तॾहिं बि रही, तव्हां हुकूमत सां गॾु ई हुयो, टारगेट किलिंग तॾहिं बि ख़तम न। हाणे कहिड़ो सबब आहे जो तव्हां इन शइ खे वठी अपोज़िशन में? उन टाइम ते बि असांजो इहो ई मौक़िफ़ हो त जॾहिं बि लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां मीटिंग थींदियूं, लॉ एनफोर्समेंट जी मीटिंग थींदियूं, प्रोग्राम थींदा हुआ, जेके बार उहे फ्लोर ते बि इशूज़ रखिया, बार जेके कोर कमेटी मीटिंग उन्हनि में बि रखिया। त तव्हां हिकिड़ो मेन सिटी आहे, तव्हांजी हिकिड़ी पार्टी आहे, तव्हांजी हिकिड़ी इतिहादी धुर आहे, तव्हां कम से कम जिते तव्हां खां तजवीज़ वठणी आहे, का शइ तव्हां को इन्वॉल्व कयो, कॾहिं बि उन्हनि न कयूं। त सूरत हाल ॾींहुं ॿ ॾेखारियो, यकीनन हुनजे करे पार्टी जो वर्कर डिस्टर्ब थियो, पार्टी सपोर्टर डिस्टर्ब थियो ऐं यकीनन जेकी तवक़ात थियूं, छो त जेका रिकंसिलेशन जी शइ रखी वई हुई सदर आसिफ़ ज़रदारी साहिबु ऐं अल्ताफ़ भाई सां, उहा हेठी लेवल ताईं न अची सघी हुई, जंहिंजे करे शयूं जेके न आवाम ताईं उहो रिलीफ न पहुची सघियो जेको पहुचण जो हो। ऐं हमेशह हिकिड़ो गैप रहंदो हो त बाबा MQ पीपल्स पार्टी सां न हलंदी, MQ शहरी ऐं ॻोठाणी इतिहाद जेको शयूं आहिनि, देही ऐं शहरी तफ़रीक़, त पार्टी पूरी कोशिशि कई त असां किथे इहो न थिए त बाबा असांजे करे हुकूमत वई, असांजे करे जमहूरी दौर न वियो। बहरहाल हाणे जॾहिं 5 साल पूरा थिया, असां ॾिठो त बाबा उहे शयूं न थी सघियूं जिन जी तवक़ात हुई, जंहिंजी उमेद हुई पीपल्स पार्टी खां। त बहितर असां उन खे पीपल्स पार्टी खे मौक़ो ॾियूं त हू पंहिंजो किरदारु हिकिड़ो ऐं बार अचणु वञणु बहितर असां अपोज़िशन में वेही करे पंहिंजो हिकिड़ो पॉज़िटिव स्ट्रॉन्ग रोल अदा करियूं। ऐं गवर्नमेंट में पहिरीं तव्हां प्राइम मिनिस्टर पीपल्स पार्टी जो, प्रेसिडेंट पीपल्स पार्टी हो, तॾहिं बि हू सिंध जे आवाम जी ख़िदमत न करे सघिया, जिते करणु खपे हा। छो त जॾहिं तव्हां 5 साल ॾिसो त हिकिड़ो फुल फ्लेज पावर हो पीपल्स पार्टी वटि, त उहो अगरि चाहे हा त कराची खां वठी कश्मीर ताईं सिंध जी आवाम जी ख़िदमत करे हा, पर उहो तव्हां ॾिठो त उहो ओतिरी नज़र न आहे। तव्हां बि त इतिहादी रहियो न, तव्हां बि त हुकूमत सां गॾु हुयो न। इन्हनि 5 सालनि में कराची में टारगेट किलिंग जे नाले ते 11,000 माण्हू मौत जो खाज बणिया। छा तव्हां हुकूमत जा इतिहादी हूंदे हिन ज़िम्मेवारी खां पाण खे आजो करार ॾींदो? मां उहो ई चवां पई न, असां सम्झूं था त जॾहिं असां हुकूमत में रहियासीं, असां बार चवण जे बावजूद बि उहे शयूं हल न करे सघियासीं। उन्हनि सां गॾु वेठासीं, उन्हनि खे बार चयोसीं बाबा हे ख़राबियूं थियनि पियूं, हे ग़लतियूं थियनि पियूं, तव्हां हिनखे कंट्रोल करियो। जेकॾहिं हो ॿुधण जे लाइ तयारु न आहिनि त बहितर आहे त तव्हां पंहिंजो रस्तो ॿियो वठो। जमहूरी दौर असां सियासी तौर ते फ़ैसिलो कयो बहितर तौर सां त बाबा असां नथा हली सघूं। असां उहे तवक़ात जेकी न, तव्हां गवर्नमेंट में वेठा आहियो त तव्हांजो आवाम जो हिकिड़ो प्रेशर हूंदो आहे, असांजी पार्टी जो प्रेशर, पार्टी वर्कर जो प्रेशर, आवाम जो वोटर जो प्रेशर आहे त बाबा तव्हां हुकूमत में वेठा आहियो, तव्हां वटि मिनिस्ट्रियूं आहिनि, तव्हां वटि पावर आहे, तव्हां सवाल कोन कयो।
त बस असां ख़बर आहे त असां हुकूमत में वियूं था, असां 4 मिनिस्ट्रियूं वठी 4 एडवाइज़र वठी असां सिंध जी आवाम जी या पंहिंजी वोटर जी ख़िदमत न करे पिया सघूं। त बहितर आहे त असां वही अपोजिशन में हुनखे ॾिसो न मौक़ो मिलियो पीपल्स पार्टी खे, MQM खे। पीपल्स पार्टी चीफ एग्जीक्यूटिव उन्हनि जो हो, मेन मिनिस्टर लॉ, ॾिसो फाइनेंस डिपार्टमेंट उन्होंने वठो, पेमेंट डिपार्टमेंट उन्होंने वठो, होम डिपार्टमेंट पीपल्स पार्टी वठो आहे, मेन डिपार्टमेंट तव्हां वठो आहे, पीपल्स पार्टी वठो आहे। पर उहे शयूं न करण जे करे असां सम्झूं पिया त बाबा असां बहितर आहे त असां न हली सघंदा। अच्छा, जेकर तव्हां अपोजिशन में वियो था त गवर्नर बि हिन वक़्त ताईं तव्हांजो आहे, तव्हां हुकूमत में आहियो बि न आहियो बि? न, यकीनन मुंहिंजे ख़्याल में फेडरल जो जी फ़ैसिलो थींदो, जी ॿिया गवर्नर विया आहिनि, ती फ़ैसिलो थींदो त उहो उनजो फ़ैसिलो थींदो इंशाल्लाह टाइम ते थी वेंदो। पर असां सम्झूं था त असांजो जेको हिन वक़्तु अपोजिशन में विया आहिनि, असां बहितर सम्झूं था त असां चाहियूं था त खोड़ सारा अहिड़ा इशूज़ हुआ जेके यकीनन हाणे जेके इशू हूंदा, पाणी जो इशू मेन इशू ईंदो, तव्हांजो हिन NFC अवार्ड जो मेन इशू ईंदो, हाणे त कालाबाग डैम जो इशू वरी बि उथारियो पियो वञे। अहिड़ा खोड़ सारा इशूज़ ईंदा जेका असां सम्झूं था त असां अपोजिशन में वेही बहितर तरीक़े सां पंहिंजी आवाम जी ख़िदमत करे सघूं। अच्छा, हिन इलेक्शन में मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जो वोट बैंक कराची मां घटियो आहे, हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो यकीनन घटनि जो इहो आहे त PTI आहे या ॿिया रीज़न थी सघनि था। उहे ई त जेका तवक़ात हूंदी आहे तव्हां गवर्नमेंट में वेही आवाम जी ख़िदमत करण जी, यकीनन ऐं वोट बैंक यकीनन असांजी जेके जेका गुज़िरियल 3 में सीटूं हुयूं पार्टी जी उहे ई सीटूं हुयूं। पहिरीं तव्हांजो ANP पीपल्स पार्टी बि हुनखे उहे सीटूं जेके न PTI ॾठी, असां नथा सम्झूं त असांजो को वोट बैंक घटि थियो आहे। बहरहाल यकीनन जेको वोट बैंक असांखे, मां सम्झां असांजो जेको वोट बैंक आहे उहो असांखे मिलियो आहे। कुझु शयूं थियूं जेके पार्टी खे तब्दील करे सघी आहे, कुझु अहिड़ियूं शयूं थियूं जेके पार्टी महसूसु कयूं त किथे किथे असांजी घर खां किथे ग़लती थी आहे, ख़ामी थी आहे, पार्टी उन शइ खे बहितर नमूने सां खणी हले पई। पर असां सम्झूं था असांजी जेकी सीटूं असांखे मिलियूं आहिनि बहितर तरीक़े सां मिलियूं आहिनि, असांजो वोट बैंक जेको आहे असांजो रहियो आहे। पर यकीनन त चयो त गुज़िरियल टेन्यूर जी जेका कारकर्दगी रही ओवरऑल हुकूमत जी, उहा सही न हुजण जे करे यकीनन तव्हांजी इकनॉमिक बहितर न थी सघी, तव्हांजी लॉ एंड सिचुएशन बहितर न थी सघी। त हिन इम्पैक्ट ॿियनि पार्टियुनि सां गॾोगॾु MQM ते पियो, MQM हुकूमत दूर हुई, इम्पैक्ट पियो हुनजो, ऐं माण्हू जी तवक़ात हुई त शायदि असां करे सघियासीं उहे शयूं जेके बहितर तरीक़े सां पीपल्स पार्टी जी हुकूमत, छो त मां सम्झां चीफ एग्जीक्यूटिव वधीक हुनजी ज़िम्मेवारी न थी सघियूं, इन करे असां सम्झूं था त असां बहितर आहे त असां अपोजिशन में। अच्छा, हाणे तव्हां अपोजिशन में वेहंदो, गॾियल अपोजिशन में वेहंदो या अकेले सिर्फ़ु अपोजिशन में? न, यकीनन तमामु पॉलिटिकल पार्टीज़ वेहंदियूं, जेके मेन इशू हूंदा। ॾिसो मेन इशू ते हर पॉलिटिकल पार्टी जो उहो ई सरकंडम हूंदो त बाबा असां गॾिजी सिंध जी आवाम जी ख़िदमत कयूं। कुझु अहिड़ा इशूज़ हूंदा, थी सघे थो मुंहिंजी फंक्शन लीग सां न MQM जी कई इशूज़ न हुजे, फंक्शन लीग जी नून लीग सां न हुजे, पर बहरहाल जेका जनरल सिंध जे आवाम जो इशू हूंदो हुन ते MQ मतिलबु तमामु पॉलिटिकल पार्टीज़ हिकु हूंदियूं, ऐं पॉलिटिकल पार्टीज़ हिकु थी अपोजिशन जो गुज़ारे। सिंध जे कहिड़नि इशूज़ ते तव्हां सम्झो था तव्हां फोकस कंदो, अपोजिशन में वेहंदे कहिड़ो पंहिंजो मज़बूत किरदारु अदा कंदो? यकीनन सभ खां पहिरीं त लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन हूंदी, ऐं हुन खां पोइ एनर्जी क्राइसिस आहे, हुन खां वॾो इशू जेको आहे उहो करप्शन आहे। करप्शन तमामु घणी आहे, लॉ एंड सिचुएशन तव्हांजे साम्हूं आहे। त इहे 3 इशूज़ जेके हूंदा उन्हनि ते फोकस हूंदो। पोइ वधीक जेके इशूज़ वक़्त सां गॾोगॾु हल ईंदा वेंदा उनखे तरीक़े सां, हाणे बजट पियो अचे, बजट में उहो कहिड़ो सिंध जे आवाम खे रिलीफ ॾियनि था, कहिड़ियूं शयूं रखनि था, छो त हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में ठीकु ठाक सिंध हुकूमत जेको आहे कर्ज़ो वरितो आहे, उहो कर्ज़ो कीअं लाहींदी, हुनखे इंट्रस्ट रेट वधे पियो। खोड़ सारा इशूज़ आहिनि जेके यकीनन नई हुकूमत जेका अचे पई हुनखे फेस करणा आहिनि, ऐं असां हुनखे भरपूर तरीक़े सां उन्हनि इशूज़ खे खणंदासीं। बजट में कहिड़ियूं कहिड़ियूं इशू रखनि पिया, गुज़िरियल बजट में उन्हनि छा कयो आहे, छा न कयो आहे, कहिड़ी आवाम जी ख़िदमत कई आहे, चेक एंड बैलेंस रखंदासीं, अकाउंटेबिलिटी रखंदासीं उन्हनि खे, त उहो सिंध जी आवाम जी कहिड़ी ख़िदमत करे। अच्छा, सिंध जा जेके मुस्तक़िल रिहाइशी आहिनि शहरनि में या ॿेराड़ियुनि में जेके रहनि था, गुज़िरियल 5 साल में तव्हां इहा कोशिशि न कई त इन फ़र्क़ु खे ख़तमु करे सघिजे, बल्कि इहो फ़र्क़ु वधाइण जूं कोशिशूं थींदियूं रहियूं, जे ॿिटो मकानी निज़ाम आंदो हुयो, तव्हां न पियो सम्झो त हिन सां वधीक वेझा वधिया, फ़ासिला वधिया? मां सम्झां थी त हिन में थोरो पॉलिटिक्साइज़ कयो वियो शइ खे। ॾिसो, पार्टी MQM जो इहो ई कोन्हे त शहरी दिहाई खे फ़र्क़ु रखिणो आहे या वधाइणो आहे। असांजो मेन मक़सदु इहो आहे त लोकल गवर्नमेंट इलेक्शन थियणु खपे। लोकल गवर्नमेंट तव्हांजी नर्सरी आहे, हुन लोकल गवर्नमेंट इलेक्शन असांजो बिल्कुलु मौक़ो हो त 2002 जो जेको बलदियाती सिस्टम हुजणु खपे। कुझु पार्टी 2002 जो न अचणु खपे, 79 जो अचणु। ठीकु आहे, 79 जो तव्हां इलेक्शन तव्हां सम्झो था करणु चाहियो था, जेके बि ॿिन्ही निज़ामनि में बहितर जेके सिस्टम जेके सिंध जी आवाम जे बहितरी जे लाइ हुजनि, तव्हां उहो करियो। असांजो आहे तव्हां जेका बि इंतिज़ामिया आहे, इंतिज़ामिया जेको खटी थो अचे इलेक्टेड मेंबर जे अंडर में अचे। 79 में त इंतिज़ामिया मथे थी थिए ऐं इलेक्टेड मेंबर जेको आहे उहो हेठि सुपरविजन में थो कमु करे। त यकीनन कुझु अहिड़ियूं शयूं जिन में असांजो बाक़ी को बि तफ़रीक़ न पहिरीं कई आहे, न तफ़रीक़ हाणे करणु चाहियूं था, पर असांजो इहो स्टैंड ज़रूरु आहे
त बलदियाती निज़ाम थियणु खपे। बलदियाती निज़ाम जी तरह इलेक्शन थियणु खपनि। सिंध जी आवाम खे भरपूर नुमाइंदगी ॾियणु खपे। सिर्फ़ु MP वेही पूरी तक ते वेही नथो करे सघे जेसीं तव्हां ग्रास रूट लेवल ताईं नाज़मनि खे तहलके नाज़म UC नाज़मनि काउंसलर ताईं न वेंदा तेसि ताईं मां नथी सम्झां त का सियासी तौर ते या आवामी ख़िदमत थी सघे। तव्हां आवाम जी ख़िदमत जी ॻाल्हि कयो था, सिंध जे मफ़ादनि जी ॻाल्हि कयो था। ताज़ो ई तव्हां कराची में मिसिंग पर्सन जे हवाले सां एहतजाज कयो। सिंध में काफ़ी अरसे खां सिंधी माण्हू ईअं गुम कया विया आहिनि, मारिया विया आहिनि, लाश फिटो कया विया आहिनि, उन्हनि खे साड़ियो वियो आहे, पर कॾहिं बि तव्हां पारां उन्हनि जे लाइ एहतजाज या को अहिड़ो बयानु तव्हांजो रिकॉर्ड ते न अची सघियो, ईअं छो? न यकीनन मां सम्झां थी त जॾहिं बि अहिड़ा इशूज़ आया आहिनि असां सिंध असेंबली फ्लोर ते बाक़ाइदा खयां आहिनि, चाहे उहो कॉम्परेशन जे हवाले सां हुजे, चाहे शहीद बशीर कुरैशी हुजे, हिन खां वठी जितां बि इशू आयो बाक़ाइदा भरपूर सां आवाज़ उथारियो हूंदो, पार्टी जा स्टेटमेंट आया हूंदा, पार्टी मज़म्मत बि कई हूंदी। ऐं जॾहिं बि अहिड़ा इशू असां वटि आया असां बाक़ाइदा खण सां कॾहिं तफ़रीक़ करे सिर्फ़ु कराची जे माण्हू जे करे टारगेट किलिंग में मरे थो या मिसिंग थिए थो त सिर्फ़ु कराची माण्हू असां सिंध जे मां गवाह आहियां। मां पंहिंजे फोरम मां पंहिंजी तरफ़ सां कयां, यकीनन मुंहिंजी पंहिंजी का हैसियत न आहे, MQ जे तरफ़ सां कयां थी त असां कोशिशि कई आहे खयां बि आहिनि ऐं हाणे जे वरी हुनखे वधीक खणंदासीं। खयों कॾहिं बि महसूसु न कयो आहे त बाबा हीउ MQ जो माण्हू आहे त हुनजो आवाज़ु खणणो आहे, जेके सिंध जो कंहिं ॿिए ज़िले जो न खणणो आहे, हीअ कॾहिं बि न थियो। मुतहदा गुज़िरियल केतिरे अरसे खां पार्लियामानी सियासत कंदी पई अचे। कराची, हैदराबाद या सिंध जे शहर इन्हनि वॾनि शहरनि खां अलावा किथे बि हिनखे पज़ीरा ई न मिली सघी आहे या ॻाणाटे जहिड़ा कॾहिं कंहिं वोट न खणी सघिया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा में ॾिसो, पंजाब असेंबली में ॾिसो, बलूचिस्तान असेंबली में ॾिसो, हिन जा कहिड़ा सबब आहिनि? ॾिसो अगरि सभिनि तव्हां अगरि ओवरऑल पाकिस्तानी सियासत खे ॾिसो त जेको जिथे रहियो आहे या त ज़बान जी बुनियाद ते हिन वक़्तु अगरि तव्हां इलेक्शन खे ॾिसो पूरे पाकिस्तानी इलेक्शन खे त ज़बान जी बुनियाद ते या कम्यूनिटी जी बुनियाद ते वोट मिलियो आहे। पंजाब खे तव्हां ॾिसो, पंजाब में के वोट कया आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा में ॾिठो या बलूचिस्तान में तव्हां ॾिसो या शहरी इलाइक़नि में या सिंध जो ओवरऑल त यकीनन कुझु आहिनि इशूज़। बहरहाल पार्टी पंहिंजे हिसाब सां कोशिशि कई, पंहिंजे हिसाब सां डेवलपमेंट जे हवाले सां हुजे, ओवरऑल असां सिंध में तंज़ीमी स्ट्रक्चर जे हवाले पूरे पाकिस्तान में पार्टी कराची का पूरे पाकिस्तान में तंज़ीम वर्किंग आहे। असां हिन वक़्तु खोड़ सारी पॉलिटिकल पार्टियूं जंहिंजे कैंडिडेट बि ॿियनि तकनि में न मिली सघिया, असां पूरे पाकिस्तान में पंहिंजा उम्मीदवार बीहारिया, पाकिस्तान पंहिंजे उम्मीदवारनि में किथे 5,000 किथे 8,000 किथे 10,000 किथे 15,000 वोट बि पार्टी कयां। इहो न आहे त पार्टी सिर्फ़ु कराची हैदराबाद में ई वोट कयां, खोड़ सारी मां ॿियनि पंजाब असेंबली जी ॻाल्हि थी कयां, बलूचिस्तान जी, ख़ैबर पख्तूनख्वा में ॾिसो, खटी न सघी पार्टी हुते। यकीनन पार्टी खे ॾिसो इहो बि त शइ तव्हां ॾिसो त पाकिस्तान जी सियासत जेकी आहे किथे न किथे जेको आहे न जिन जो वोट बैंक आहे मज़बूत आहे या किथे न किथे तव्हांजो पॉलिटिकल बैकग्राउंड स्ट्रांग पॉलिटिकल बैकग्राउंड हिकिड़े आम मिडिल क्लास जो माण्हू त तस्वर नथो करे सघे त उहो इलेक्शन में बीहंदो, इलेक्शन में खटंदो। जेको किथे चाहे वॾेरो हुजे, जागीरदार हुजे या कहिड़ो बि हुजे, जेको पॉलिटिकल बैकग्राउंड जो मज़बूत आहे उहो खटी सघियो आहे। हिकु अगरि तव्हांखे पॉलिटिकल पार्टी पीपल्स पार्टी हुजे या XYZ क्या पार्टी हुजे, हिकु आम वर्कर खे बीहारे थी तमामु घटि आहे त उहो खटी सघे थो, उन पॉलिटिकल बैकग्राउंड आहे, ताक़त आहे त उहो खटे। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, हीर मुतहदा क़ौमी मूवमेंट सदाईं जागीरदारी ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे, पर तव्हां कॾहिं बि सरमाएदारनि ख़िलाफ़ या उन्हनि जे इस्तेहसाल बाबति कोन ॻाल्हायो आहे, ईअं छो? न यकीनन जॾहिं बि ॻाल्हायो आहे त जागीरदार वॾेरे सरमाएदारनि जे ख़िलाफ़ ई ॻाल्हायो आहे, इशू रखियो आहे। असल में थोरो हुनखे क्लियर करणु खपे त पार्टी कॾहिं बि इहो न चयो आहे त वॾेरा जागीरदार, असां हुन सोच चाहे उहो सरमाएदार हुजे वॾेरो जागीरदार हुजे सोच जे ख़िलाफ़ त जेका सोच इहा रखे थी त बाबा हारी हुजे या ग़रीब अवाम मुंहिंजो ग़ुलाम आहे, मुंहिंजी मिल्कियत आहे, मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, उन सोच नज़रिए ख़िलाफ़ आहियूं। असां उन सोच जे ख़िलाफ़ आहियूं जेको चाहे थो त बाबा मुंहिंजे ॻोठ में स्कूल न ठहे, मुंहिंजो स्कूल जेका मुंहिंजो उताक हुजे। अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके पार्टी जे सिस्टम में आहिनि, जेके पैसे वारा आहिनि। इवन असां वटि जेको एग्ज़ीक्यूटिव काउंसिल कमेटी आहे, सोशल फोरम, हुन में बि खोड़ सारा अहिड़ा आहिनि जेके पैसे वारी पार्टियूं आहिनि, वॾेरा आहिनि। पर सोच जे ख़िलाफ़ नज़रिए जे ख़िलाफ़ आहिनि, जेको सोच रखे थो त भाउ आउं वॾेरो आहियां, मूं वटि 10-15 गाॾियूं हुजनि ऐं आउं जेके सभु आहिनि सभु मुंहिंजा ग़ुलाम आहिनि, उन सोच जे ख़िलाफ़ आहिनि। बाक़ी हूअं खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके सरमाएदार आहिनि, पार्टी वटि आहिनि, पार्टी जा सुठा कॉन्टेक्ट्स आहिनि, सुठा राब्ता आहिनि। असां चयूं था त जेको तव्हां वटि पैसो आहे ठीकु आहे, तव्हांजी आहे उहो तव्हां वटि आहे, पर तव्हां पैसे जी ज़हम ते तव्हांखे
कि आम माण्हू खे तकलीफ़ न ॾियो, कि आम माण्हू खे नुक़सान त न पहुचायो, कि आम माण्हू ते ज़ुल्म त न करियो। असां हुन सोच नज़रिए जे ख़िलाफ़ आहियूं ऐं इहे रखियो आहे। ऐं असां करे कोन कयो त वॾेरो जागीरदार सिर्फ़ु न, वॾेरो जागीरदार ऐं सरमाएदार जे ख़िलाफ़ हमेशह पार्टी ॻाल्हि रखी आहे। अच्छा, वफ़ाक़ी सरकार सां तव्हांजो रवैयो कहिड़ो हूंदो? उते हुकूमत जा इतिहादी थींदो, हुन सां गॾु हूंदो, या उते बि अपोज़िशन में वञण जो इरादो? न, ॿिन्हिनि वफ़ाक़ में बि अपोज़िशन जो किरदारु अदा कंदासीं ऐं सिंध में बि अपोज़िशन जो किरदारु। अच्छा, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट नवाज़ शरीफ़ जी हिमायत जो ऐलान कयो आहे वज़ारत उज़्मा जे लाइ। छा MQM जी मरकज़ी हुकूमत में शामिल थियण वारनि ॻाल्हियुनि जी कड़ी कोन्हे का? न, बिल्कुलु अहिड़ी का कड़ी न आहे। यकीनन हिकिड़ो जमहूरी दौरु आहे ऐं मां सम्झां थी त नवाज़ शरीफ़ जेको आहे उहा असां उमेद था करियूं त सिर्फ़ु पंजाब न बल्कि पूरे मुल्क जी ख़िदमत कंदो ऐं ख़ासि तौर ते सिंध जी अवाम खे तमामु घणियूं उमेदूं आहिनि, तवक़ात आहिनि। छो त गुज़िरियल दौर में जॾहिं बि नवाज़ शरीफ़ दौर में आयो उते सिंध जी अवाम जी का ख़ासि तरक़ी नथी सघे या ख़ासि कंहिं मेगा प्रोजेक्ट न मिले, बल्कि जेके हुआ उहे बि शिफ्ट थी विया पंजाब। त यकीनन असां उमेद था करियूं त कराची जी अवाम जी, पूरे मुल्क जी, सिंध जी ख़िदमत कंदा। जेके शयूं असांखे तवक़ात आहिनि त असांजे सिंध जी अवाम जी डेवलपमेंट थींदी, इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी थींदी। त उन हवाले सां जमहूरियत आहे, असां चाहियूं था त मिले। बाक़ी को बि हाल फ़िलहाल या असांजो प्रोग्राम न, असांजो प्रोग्राम आहे त भरपूर अपोज़िशन जो किरदारु अदा कंदासीं, चाहे उहो अपोज़िशन में हुजे चाहे सिंध में हुजे। यकीनन स्पीकर जी चूंड आहे या प्राइम मिनिस्टर जी चूंड आहे। पार्टी स्पीकर डिप्टी स्पीकर जे लाइ इलेक्शन जे लाइ फॉर्म बि भराया हुआ, शुरू थी हुयूं। हिते जमहूरियत खे मज़बूत करण जे लाइ पीपुल्स पार्टी जी सपोर्ट कई हुई, खोड़ सारे इशूज़ में अञा बि कंदासीं। नून लीग जी सपोर्ट करणी पए त कंदासीं। बाक़ी अपोज़िशन जो किरदारु फेडरल में ई सिंध में जेको आहे कंदासीं। अच्छा, हे जेको बयान जो जेको झुकाव हिन वक़्तु नज़र अचे थो त वज़ारत उज़्मा जे लाइ मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट नवाज़ शरीफ़ जी हिमायत कंदी, छा कराची में इम्कानी ऑपरेशन जे ख़तरे जे करे त इन तरह जो झुकाव न ॾिठो वियो आहे? यकीनन अहिड़ियूं के बि शयूं कोन्हनि। अॻु में जॾहिं ऑपरेशन थिया हुआ तॾहिं उनजो नुक़सानु अगरि MQM खे थियो त उनजे नवाज़ शरीफ़ दौर खे बि थियो, उनजी हुकूमत खे बि थियो। ऐं यकीनन उन टाइम ते खोड़ सारी शयूं न हुयूं, मीडिया आज़ादु न हुई, अदलिया आज़ादु न हुई। अहिड़ा के बि अगरि स्टैंड खयां विया त हिन वक़्तु मीडिया बि आज़ादु आहे या अदलिया बि आज़ादु आहे। ईअं न थींदो आहे। 92 जो जॾहिं ऑपरेशन थियो तॾहिं MQM सिर्फ़ु कराची हैदराबाद ताईं हुई। अॼु अलहमदुलिल्लाह MQM पूरे पाकिस्तान मंझि आहे ऐं उनजो वोटर, उनजो तनज़ीमी नेटवर्क पूरे पाकिस्तान में आहे। अहिड़ी का शइ उमेद न अगरि थींदी त उनजो भरपूर जवाबु हूंदो, भरपूरी तौर ते मिलंदो उन्हनि खे। न थियणु खपे शयूं अगरि थींदियूं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे MQM रेज़िस्ट कंदी। ऐं अहिड़ी का शइ कोन्हे त असां उनखे सपोर्ट पिया करियूं त ऑपरेशन न थींदो। पहिरीं बि पार्टी चयो आहे त बाबा जेकॾहिं असांजे विच में को माण्हू आहे जेको जंहिंमें का ख़ामी आहे, ख़राबी आहे, चोर आहे, त बिल्कुलु उनजो एहतिसाब थियणु खपे ऐं कराची खे पुरअमन रहणु खपे। उन में जिथे किथे पीपुल्स पार्टी खे या नून लीग खे MQM सपोर्ट जी ज़रूरत पई, मदद ज़रूरत पई, पहिरीं बि MQM सां मदद कई आहे, इंशाअल्लाह अॻियां बि कंदी। अच्छा, MQM सदाईं सिंध दोस्त हुजण जी दावा कंदी रही आहे, पर जॾहिं बिटो मकानी निज़ाम लागू कयो वियो, सिंध जा माण्हू रोडनि ते अची विया त MQM इन ते ख़ामोश रही। ज़ुल्फ़कार आबाद ते सिंध जा माण्हू सरापा एहतजाज बणियल रहिया, पर MQM इन ते ख़ामोश रही, को एहतजाज, को रद्द अमल ज़ाहिर न कयो। सिंध जे इशूज़ ते तव्हां सियासत कयो था, सिंध जे मफ़ादनि ते तव्हां सिंध जे माण्हुनि सां गॾु नथा बीहो, ईअं छो? ज़ुल्फ़कार आबाद जे हवाले सां कहिड़ो ॿुधाईंदासीं। यकीनन ज़ुल्फ़कार आबाद जे हवाले सां पार्टी जो बिल्कुलु क्लियर मौक़िफ़ हो। जिथे किथे असांखे मिलियो असां इहो ई रखियो हो त असां कंहिं बि सिंध जे मेगा प्रोजेक्ट जे ख़िलाफ़ु न आहियूं। जिते मेगा प्रोजेक्ट मेगा सिटी ठहनि खपनि, पर हुन सां गॾोगॾु उते जी मुक़ामी माण्हुनि जी राय ज़रूरु वरिती वञे। अगरि उहो सम्झनि था उनखे इन्वॉल्व कयो वञे, अगरि उन सम्झनि था त ठहणु खपे। अगरि उते जो मुक़ामी आवाम, मुक़ामी माण्हू चवनि था न, त उहो प्रोजेक्ट न ठहंदो। मक़ामी माण्हू त रद्द था कनि, मक़ामी माण्हू त नथा चाहिनि। असांजो बिल्कुलु क्लियर मौक़िफ़ आहे, उते जो आवाम मुतमइन न, आवाम नथो चाहे त न ठहणु खपे। आवाम जा त एहतजाज कंदे रोडनि ते हली आया, आवाम त बयान ॾे पई, अञा कहिड़ो आवाम अचे रोड? कुझु इशूज़ ते सिर्फ़ु सियासत कई थी वञे, सियासत न थियणु खपे। उते जो मुक़ामी माण्हू अगरि तव्हां वञी वठंदा त मुक़ामी माण्हू खे ख़बर ई न आहे। मेजॉरिटी जेको आहे मुक़ामी माण्हुनि खे उते ख़बर न आहे त मेगा प्रोजेक्ट छा आहे, कीअं वठे, छा न आहे। छो त आउं ख़ुदि ठटे जी आहियां, असां ख़ुदि रहूं था ऐं शयूं आहिनि। केरु सियासी तौर ते हुनखे कयो थो वञे, पर बहरहाल असांजी इहो स्टैंड आहे त जेकॾहिं को, चाहे उहो ज़ुल्फ़कार आबाद प्रोजेक्ट हुजे, चाहे उहो कालाबाग डैम हुजे, सिंध जे ख़िलाफ़ु जेके सिंध जी आवाम कंहिं बि प्रोजेक्ट ते मुतमइन न आहे, राज़ी न आहे, त प्रोजेक्ट न ठहणु खपे। असां उहो ज़ुल्फ़कार आबाद जो प्रोजेक्ट अगरि सिंध जी आवाम राज़ी न आहे, मुतमइन न आहे, त बिल्कुलु असां गॾु आहियूं, असां चाहींदासीं प्रोजेक्ट न ठहे। बाक़ी रहियो बलदियाती निज़ाम जे हवाले सां, बलदियाती निज़ाम जे हवाले सां MQM जो हिकिड़ो स्टैंड रहियो आहे। असां चाहियूं त बलदियाती इलेक्शन थियणु खपे। असां अमली तौर ते बलदियाती निज़ाम में जॾहिं इलेक्शन थिया, असां अमली तौर ते सिंधी आवाम जी ख़िदमत करे ॾेखारी हुई।
बलदियाती निज़ाम जे हवाले सां। उहो ॿी आहे त जेके ठटे में जेकॾहिं कश्मीर में लाड़काणे में उन निज़ाम उते जी माण्हुनि जी ख़िदमत न कई त उते जी निज़ाम जी नाज़िमनि जी या उते जी अवाम जे चूंडियल नुमाइंदनि जी बदकिस्मतीअ जी ख़िदमत न करे सघिया। अॼु बि असां हुन ते स्टैंड ते क़ाइमु आहियूं। को बि अहिड़ो असां चऊं था जेकॾहिं को बि निज़ाम जेकॾहिं उन में सिंध जे या आवाम जी ख़िदमत न करे सघियो आहे, तव्हां उन में अमनमेंट लाहियो, उन में बहितरी आणियो, पर निज़ाम अचणु खपे सिंध जी आवाम जी ख़िदमत करणु। जिते किथे तव्हां सम्झो था, ॾिसो अॼु ॾींहं ताईं तव्हां बल्कि केतिरा प्रोग्राम कया हूंदा, को बि चए बाबा ही क्लास ही लॉ ही हिन सेक्शन जे तहत सिंध जे ख़िलाफ़ु थिए पियो, हिनखे ख़तमु करे अमनमेंट आंदी वञे, बहितरी आंदी वञे, उहे शयूं पर सिर्फ़ु हाई घोड़ा करणु, सिर्फ़ु तनक़ीद बराए तनक़ीद करण सां शयूं करणु त मां सम्झंदो न आहे। को बि अहिड़ो सेक्शन न आहे किथे बाबा जिते हीअ आहे हिन में पावर था मिलनि, बिल्कुलु अचनि, डिबेट थियणु खपे। असेंबली फोरम आहे न, असेंबली डिबेट थियणु खपे। बाबा असां चयूं था वियो तव्हां डिबेट करियो त बाबा हीअ सेक्शन ग़लति आहे, हिन में पावर वधीक था मिलनि, नाज़िमनि खे हे पावर न ॾिना वञे, वे डिबेट थियणु खपे। डिबेट खां पोइ अमनमेंट करे पर लॉ आंदो वञे सिंध जी आवाम खे, सिंध जी आवाम जी बहितरी जे लाइ, सिंध जी आवाम जी तरक़ी थियणु खपे। छो त तव्हां ख़ुदि ॾिसो सिर्फ़ु असांजे माण्हुनि जी हिननि निज़ामनि जे लाइ विड़ाए तरक़ी नथी लॻी आहे। पंजाब तव्हांजे साम्हूं आहे, पंजाब गुज़िरियल टेन्यूर में छा सिंध जे मतिलबु माण्हुनि जी ख़िदमत कई, केतिरी डेवलपमेंट थी, तव्हां सिंध खे ॾिसो, सिंध जी आवाम जी डेवलपमेंट न थी सघी, सिंध सूबे तरक़ी न कई, सिंध जी आवाम जी बहितरी न थी सघी। अॼु तव्हां ॾिसो सिंध किथे बीठो आहे। को ज़िलो ॿुधायो, को शहर ॿुधायो जिते तव्हां ॿुधायो त बाबा हीअ असां वटि मॉडल विलेज आहे या मॉडल शहर आहे जिते हॉस्पिटल, रोड, स्कूल, बिजली, मेट्रो हुजे। इहो तव्हां हाणे अपोज़िशन में वेहंदो त इहो तव्हां ईअं ॻाल्हायो था, जॾहिं तव्हां हुकूमत जो हिसो तॾहिं बि साॻियूं हालतूं हुयूं। तव्हांजे साम्हूं सभिना मां हुकूमत में बि उहो ई तरह तव्हां जॾहिं प्रोग्राम थिया असां इहे ई घुड़ाऊं कंदासीं, इहे ई वेहंदा हुआसीं। जेके सभ खां वधीक मुंहिंजा क्वेश्चन्स हूंदा, सभ खां वधीक फोरम ते ॻाल्हायो हूंदो हुओसीं, करप्शन जे हवाले ते ॻाल्हायो हूंदो, एजुकेशन निज़ाम जे हवाले ते ॻाल्हायो हूंदो, हेल्थ जे हवाले ते ॻाल्हायो हूंदो हुओसीं। हुकूमत में वेही बि पंहिंजो किरदारु अदा कयोसीं, अपोज़िशन में वेही बि कंदासीं। इहो न आहे त असां हुकूमत में वेठा असां हर ॻाल्हि ते हुननि जे लाइ जिते किथे सुठा फ़ैसिला थिया हूंदा असां हा सुठो कयो हूंदो, जिते किथे ग़लति फ़ैसिला थिया हूंदा हुकूमत में रही बि असां मुखालिफ़ कयूं हूंदी, असां हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो हूंदो, फोरमनि ते ॻाल्हायो हूंदोसीं, स्टेटमेंट ॾिना हूंदासीं, शयूं कयूं हूंदियूं। इहो न आहे। अच्छा, बेटनि जे विकिरे जे हवाले सां मुतहिदा क़ौमी मूवमेंट जी छा पॉलिसी आहे? बेटनि जे विकिरे जे हवाले सां यकीनन छो त मूंखे हाल फ़िलहाल त हिन जे हवाले सां का क्लियर पॉलिसी पार्टी जी न छा आहे। बहरहाल जेके बि हिन वक़्तु जेकी शयूं अचनि पियूं असां हुन ते कंदासीं त छा आहे, छो त पार्टी जो जेको आवाम जो जेको आयो आहे मौक़िफ़ त बेटा विकिरा न थियणु खपनि। सिंध जे आवाम जो आहे त यकीनन असां बि हिन हवाले सां त बेटा विकिरो न थियणु खपनि। पर हिन वक़्तु ताईं को वाज़े बयान या स्टेटमेंट न अची सघी आहे, छो? असां हुन ते न कई आहे, मां हुन ते न डिस्कस कयो आहे, न पुछियो आहे। छा आहे यकीनन मौक़िफ़ आहे सिंध जे आवाम जो आहे त बेटा विकिरणु न थियणु खपनि। असां हुन हवाले सिंध जे आवाम सां गॾु आहियूं। बाक़ी डिटेल छा आहे उहो मां पोइ हिन वक़्तु को स्टेटमेंट थी सघां। बहरहाल शयुनि खे कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि जिन ते मां सम्झां सिर्फ़ु सिंध जी आवाम खे बेवकूफ़ कयो थो वञे, सियासत कई थी वञे। शयुनि खे सिंध जी आवाम खे तरक़ी ॾियणु खपे, सिंध जी आवाम खे बहितरी लाइ खणी वञणु खपे। उनजे हवाले सां छा आहे, छो सिंध जी आवाम मुखालिफ़ थी करे, कहिड़ा इशूज़ आहिनि, उनजे हवाले सां मूं डिटेल न आहे, इन करे आउं हिन वक़्तु का बि न थी सघां। बहरहाल सिंध जी आवाम जो त विकिरो न थियणु खपनि त न थिए खपनि, मुंहिंजो इहो ई आहे। अच्छा, पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां कोशिशूं कयूं पियूं वञनि त MQM मुतहिदा क़ौमी मूवमेंट जेको आहे हुकूमत जो अॻियां हली साथ थिए, छा इन तरह जी का सूरत हाल अॻियां नज़र अचे थी, अहिड़ी का उमेद? अञा ताईं काड़ी बि कोन्हे आई। असां अपोज़िशन में आहियूं, अपोज़िशन जे हवाले सां बिल्कुलु भरपूर तयारियूं हलनि पियूं। बजट अचिणो आहे, बजट जे हवाले सां जेके बि बहसियत मुखालिफ़ धुर जे असां वियूं पिया उन जे हवाले सां भरपूर तयारी आहे त असांखे अपोज़िशन किरदारु अदा करिणो आहे। यकीन पीपल्स पार्टी राब्ता कया आहिनि, असां हुननि यकीनन थोरा थियूं त उहो सम्झनि था, ख़बर पयो आहे हुकूमत में अचे, राब्ता कया आहिनि। पर पार्टी जो आहे त असां अपोज़िशन में वेही सिंध जी आवाम जी बहितरी ख़िदमत करे सघूं था। ऐं फ़ैसिलो पार्टी जो कल्ह पोइ अॼु आहे। लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल खे बहितर करण लाइ तव्हां सम्झो था कहिड़ा उपाउ फौरी तौर ते खणण जी ज़रूरत आहे जंहिंसां कराची में अमन अमान बहाल थी सघे? यकीनन मेरिट ते फ़ैसिला थियणु खपनि। मेरिट ते लॉ एंड ऑर्डर पुलिस डिपार्टमेंट खे आंदो वञे, फ़ैसिला मेरिट ते कया वञे, सियासी बुनियादनि ते फ़ैसिला न कया वञनि। ऐं ईअं न कयो वञे त सिर्फ़ु हिकु पॉलिटिकल पार्टी खे टारगेट करे उन्हनि जे माण्हुनि खे वर्करनि खे कारकुननि खे गिरफ़्तार कयो वञे। तव्हां हिकिड़ी ब्रॉड रेंज रखी तव्हां रखी माण्हुनि खे जिते जिते तव्हां खामियूं आहिनि, जिते जिते तव्हांखे ज़रूरत आहे, खोड़ सारी पार्टियूं प्रूफ सां गॾु शयूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु खपे ऐं फ़ैसिला थियणु खपनि। त मां सम्झां थी अॻु में तव्हां सम्झो थियूं त कहिड़ियूं कमज़ोरियूं छाजे करे 5 सालनि में दहशतगर्दी या कराची में अमन बहाल न थी सघियो, हाणे तव्हां नई तयारियुनि सां जेको आहे हिकिड़ो टफ टाइम ॾींदो, अपोज़िशन जो किरदारु अदा कंदो, तव्हां सम्झो था त हाणे कहिड़ियूं बहितरियूं आणे थियूं सघनि, कहिड़ियूं पॉलिसियूं जुड़नि त जीअं कराची में अमन अमान बहाल थी सघे, अॻु में जेको न थी सघियो? जेसीं तव्हां मेरिट ते ऐं सियासी बुनियादनि ते फ़ैसिला कंदा, मेरिट जी तव्हां
बजगड़ी कंदा त उहो शयूं ख़राबु थींदियूं। तव्हां मेरिट ते आणियो सियासी बुनियादनि खां सवाइ तव्हां पुलिस डिपार्टमेंट खे लॉ एनफोर्समेंट खे अगरि तव्हां रेंजर्स खे रखियो आहे त रेंजर्स खे पावर्स ॾियो, अख़्तियारात ॾियो त हू फ़ैसिला बहितर फ़ैसिला कनि। तव्हां उनखे हू जेकॾहिं किथे फायरिंग किथे कुझु शयूं थींदियूं आहिनि त उनखे इख़्तियारात ई न आहिनि त हू वञी कंट्रोल करे जेसीं उनखे ऑर्डर मिलनि त तव्हां खोड़ सारा फ़ैसिला बोल्ड स्टेप खणणा पवंदा, मेरिट ते फ़ैसिला कंदा त कराची जी सूरत हाल, मां सम्झंदो कराची जी न बल्कि पूरे सिंध जी सूरत हाल बहितर किथे बि तव्हांखे न लॻंदी। ज़िलनि में सूरत हाल तव्हां साम्हूं आहे, किथे अगवा बुराए तावान अगवायूं थियनि पियूं, कारोकारी आहे, जेके शयूं नड़ा इशूज़ आहिनि ऐं दारिल फैक्ट्री वरी बि अची वियो आहे। त अहिड़ा खोड़ सारा इशू पूरे मुल्क पूरे सिंध में तव्हांजा आहिनि। तव्हां बहितर फ़ैसिला करियो, बोल्ड सेवन मेरिट ते माण्हू आणियो जेके सुठा अहिड़ा ईमानदार ऑफिसर आहिनि उन्हनि खे आणियो, उन्हनि खे तव्हां फुल फ्लेज पावर ॾियो त हू कमु कनि। मां सम्झां थी सूरत हाल बहितर थी सघे। गुज़रियल हुकूमती दौर में इहा बि वजह ॿुधाई वेंदी हुई या ईअं मीडिया में ईंदो रहियो हो त मनपसंद ऑफिसर मुक़ररु कया वञनि था, इन करे बि अमन अमान बहाल नथो थी सघे। इन ते तव्हां छा चवंदा? लेकिन मनपसंद ऑफिसर सिर्फ़ु पुलिस डिपार्टमेंट न बल्कि पूरे सूबे में मनपसंद डिपार्टमेंट जा माण्हू रखिया था वञनि, जंहिंजे करे न सिर्फ़ु लॉ एंड डिपार्टमेंट बल्कि हर डिपार्टमेंट जो सूरत हाल तमामु घणी ख़राबु थी। जिते तव्हां करप्शन खे जिते तव्हां कमीशनूं वठी ऑफिसरनि जे तइनात कंदा त यकीनन हू ख़िदमत न कंदो, हू पहिरीं पंहिंजो कमीशन कढंदो, पैसा कढंदो, पोइ कमु कंदो। त इन करे मेरिट ते फ़ैसिला करियो ऐं करप्शन खां पाक माण्हू कहिड़ा माण्हू ईमानदार माण्हू कहिड़ो सीनियर माण्हू जेके ईमानदार माण्हू आहिनि उहो पुठिते आहे, जेको करप्ट माण्हू आहे जेको जूनियर आहे जेतिरो वधीक पैसो ॾिए थो नौकरियूं जेके पोस्टूं आहिनि विकिजनि थियूं। त इहे हर डिपार्टमेंट जो तमामु बुरो हाल आहे। शयूं जेके आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि वक़्त सां गॾोगॾु डिपार्टमेंट्स तमामु बदतर ई सूरत हाल में ईंदा वञनि। जिते किथे मेरिट ते फ़ैसिला कंदा, सुठा माण्हू सीनियर माण्हू ईमानदार माण्हू आणींदा, उन्हनि डिपार्टमेंट जा फ़ैसिला बहितर थींदा वेंदा। करप्शन जेको आहे सो गुज़रियल हुकूमत जो वॾो मसइलो रहियो, इल्ज़ामात लॻंदा रहिया त करप्शन थी आहे सभिनी जेके आहिनि से इदारनि में, सभिनी महकमनि में। कहिड़ी तरह जेको आहे सो अपोज़िशन में वेहंदे तव्हां चेक एंड बैलेंस कीअं रखंदो हाणे शयुनि ते? कोशिशि कंदासीं यकीनन डिपार्टमेंट वाइज़ रखंदासीं त कहिड़ो छो त हाणे जेके कमु वर्किंग करियूं पिया त खोड़ सारा डिपार्टमेंट में आहिनि त सीनियर्स वेटिंग में वेठल आहिनि, जूनियर पोस्टुनि ते आहिनि, हिकु हिकिड़े ऑफिसर वटि 5-5, 6-6 जेके आहिनि चार्जिस आहिनि। त अहिड़ियूं शयूं जीअं जीअं मिलंदी वेंदियूं उते फोरम आहे, यकीनन गवर्नमेंट ऐं अपोज़िशन में ज़मीन आसमान फ़र्क़ु हूंदो आहे, उते वेही बहितर तरीक़े सां ऐं असां इहो न सिर्फ़ु अपोज़िशन में सिर्फ़ु वही तनक़ीद बराए तनक़ीद कंदासीं, जिते उहो बहितर फ़ैसिला कंदा उनखे सपोर्ट कंदासीं, उन्हनि जो साथ ॾींदासीं, पर कोशिशि कंदासीं त चेक एंड बैलेंस रखंदासीं भरपूर तरीक़े सां। जिते किथे असांखे मिलंदियूं, चाहे उहो रेवेन्यू डिपार्टमेंट हुजे, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट, किथे किथे करप्शन तमामु घणी हद खां वधी वई आहे, उन्हनि खे आणींदासीं, मीडिया जे तौसिफ़ सां रखंदासीं। असांखे उमेदु आहे त पीपुल्स पार्टी खे अगरि को बहितर अगरि चाहे थी त सुठो दौरु हले, सिंध जी आवाम जी ख़िदमत करे, त उन्हनि शयुनि खे ॿुधंदी ऐं पंहिंजी इस्लाह बहितर तरीक़े सां इस्लाह करे सिंध जी आवाम जी ख़िदमत कंदी। वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आयूं। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।